Assalamualaikum. Please subscribe my channel. चैनल के जेकर तव्हां सब्सक्राइब करण चाहियो डायरेक्ट तव्हां यूट्यूब ते वञो। यूट्यूब ते तव्हां लिखो अब्दुल्ला एवरी टॉपिक, डायरेक्ट यूट्यूब ते लिखो। फेसबुक ते आउं लिंक तो छॾंदो आहियां पर उतां ई तव्हां खां सब्सक्राइब कान थींदो। इन करे डायरेक्ट तव्हां यूट्यूब ते वञो, उते लिखो अब्दुल्ला एवरी टॉपिक, पोइ तव्हांखे अॻियां मुंहिंजो चैनल अची वेंदो। वो गाढ़ो निशान हूंदो, तव्हां उनखे दॿाईंदो, क्लिक कंदो त सब्सक्राइब थी वेंदो। ऐं उन ते लाइक बि ॾियो, कमेंट बि ॾियो, पंहिंजी राय बि ॾियो। चाहे मुंहिंजे ख़िलाफ़ु ॾियो भले, पर पंहिंजी राय बिल्कुलु ॾियो त ताकी मां सम्झी सघां छा मां ग़लति ॻाल्हायो, छा मां सही ॻाल्हायो। लाज़मी इंसान खां ग़लतियूं बि थींदियूं आहिनि, इंसान खां सही कम बि थींदा आहिनि। ॻाल्हि हाणे ईंदुसि मां पंहिंजी शाइरी ते। माना के बहुत से ऐब हैं मेरी ज़ात में, माना के बहुत से ऐब हैं मेरी ज़ात में अब्दुल, मगर तू भी खुदा तो नहीं, कुछ तो ख्याल कर। चेतो मूं मञो जाम ऐब आहिनि मुंहिंजी ज़ात में अब्दुल, मगर चेतो पर तूं बि खुदा तो कोन आहीं, पर कुछ त ख्याल कर। चेतो तूं बि हिकिड़ो इंसान आहीं, कुछ त ख्याल कर। आउं मञा थो मुंहिंजी ज़ात में जाम ऐब आहिनि, पर तूं बि खुदा त कोन आहीं, तूं बि इंसान आहीं, कुछ त ख्याल कर। जाम छोकिरा ईंदा आहिनि, वरी चवंदा आहिनि त अब्दुल्ला असांखे बुक ॾे पोइट्री जो। बाबा मूं वटि ना बुक आहे ना छा आहे, या रब जी देन हूंदी आहे। पोइ रब जंहिंखे जेका शइ ॾे उहा माइंड में विहारे छॾींदो आहे, दिलि में विहारे छॾींदो आहे, उहा उनखे यादि थी वेंदी आहे। ऐं शाइरी ठाहिणु सफ़ा आसान आहे। कुझु दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि, शाइरी पढ़ाई हूंदी आहे, उनजो नालो विच में पंजो हणी छॾींदा आहिनि। शाइरी में असुल ईअं हूंदो आहे, असुल में हूंदो आहे अल्फाज जे पोयां अल्फाज मैच करे। हाणे ॾिसो न, मां शाइर पढ़ंदो सिंधी में। सिक पिरी जी सटा, जंहिं कयो अंदर में फटा। हाणे ॾिसो इन अल्फाज जुड़ी वियो। सिक पिरी जी सटा, जंहिं कयो अंदर में फटा, इलाज करोत झटा। वरी टियों अल्फाज बि मिली वियो। ॾिसो हाणे वरी चौथों बि इन सां बिल्कुलु मिलंदो। सिक पिरी जी सटा, जंहिं कयो अंदर में फटा, इलाज करोत झटा, न त अब्दुल्ला निज़ामानी चट्टा। शीशा भरा है शराफ का, शीशा भरा है शराफ का, दिल कहता है तोड़ दूं, इतना जख्म दिया है उस बेवफा ने, के टंडो सुमरों को छोड़ दूं। हाँ ॾिसो न, हिते मूं अल्फाज हयो आख़िरी पोइट्री में, उर्दू वारी में, तो टंडो सुमरों को छोड़ दूं। शीशा भरा है शराब का, यानी चए थो बोतल भरी पई है शराब जी, दिल कहता है तोड़ दूं, दिल चवे थो उनके तोड़े छॾां। इतना ज़ख्म दिया है उस बेवफा ने, चए थो एॾा ॾुख ॾिना आहिनि हुन माण्हू बेवफा, यानी धोखेबाज़, दगाबाज़, कई अल्फाज उनके पाण ॾी था सघूं। टंडो सूमरों को छोड़ दूं, चए थो माना आउं टंडे सूमरे खे छॾे ॾियां। पर हाणे छा आहे, हिते आख़िरी अल्फाज में तव्हां कहिड़ो बि शहर, कहिड़ो बि ॻोठ, कहिड़ो बि मुल्क हणी था सघो। मेन ॻाल्हि हूंदी आहे अल्फाज जे पोयां अल्फाज मैच करे, इहा ई मेन गेम हूंदी आहे। इनके चवंदा आहिनि गेम चेंजर। इहा क्वालिटी हूंदी आहे। बाक़ी अक्सर माण्हू शाइरी पढ़ाई हूंदी आहे, पोइ उनजे विच में नालो पंजो ठोको छॾनि, बसि या हेठियां नालो पंजो ॾियो छॾनि। चए तो दुख देखकर सवाल करते हो, दुख देखकर सवाल करते हो, तुम भी गालिब कमाल करते हो।
सब्सक्राइब माय चैनल प्लीज़। डायरेक्ट मुझे यूट्यूब चैनल ते वञो, उते सब्सक्राइब करो। अब्दुल्ला एवरी टॉपिक लिखो, अब्दुल्ला एवरी टॉपिक।